अस्सलाम वालेकुम नाज़रीन, यहाँ इम्तियाज़ किरियो तव्हां ॾिसी रहिया आहियो नवाब शाह न्यूज़ चैनल। अॼु हिकु असां अहिड़े इदारे में मौजूदु आहियूं जिथे जेके मासूम ॿार आहिनि उहे रत जी बीमारी में मुब्तला आहिनि ऐं इहे ॿार जेके आहिनि वधीक जेको आहिनि 20 सालनि खां वधीक ज़िंदा बि नथा रही सघनि। ऐं छा सबबु आहिनि ऐं इन इदारे खे काफ़ी सालनि खां डॉक्टर साहब हलाए रहिया आहिनि ऐं इहा सॼी सूरत हाल हिन इदारे खे कीअं पिया हलाइनि ऐं कीअं पिया रत एतिरी तइदाद में ख़बर पई आहे त 2300 खां बि वधीक ॿार हिते दाख़िल आहिनि, उन्हनि खे कीअं पिया अरेंज कनि, इहा सॼी सूरत हाल डॉक्टर साहब खां मालूम कंदासीं। अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम सलाम। सर, हीउ इदारो कॾहिं खां जुड़ियो ऐं हिन वक़्तु जेके ॿार आहिनि केतिरी तइदाद में आहिनि ऐं असांजे नाज़रीन खे ॿुधायो त हीअ जेकी मूज़ी मर्ज़ आहे रत जी बीमारी थैलेसीमिया इहा कीअं थी थिए ऐं इन खां बचाव जा जेके आहिनि कीअं उपाउ वठणु खपनि। मां डॉक्टर मोहम्मद सादिक सियाल, सेक्रेटरी थैलेसीमिया सेंटर। मां हिन इदारे जो वॉलंटरली वर्कर बि आहियां ऐं ट्रस्टी बि आहियां, फिनेंशियल ट्रस्टी हिन इदारे जो। मां जॾहिं गवर्नमेंट हॉस्पिटल में या मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते कमु कयो त मां थैलेसीमिया जे ॿारनि सां मुंहिंजो राब्तो थियो सिविल हॉस्पिटल कराची में, नवाब शाह में। त मुंहिंजो ख़्वाबु हूंदो त हे ॿारनि ते को तवजो न हो, मुंहिंजो ख़्वाबु हूंदो मुंहिंजो कंहिं बि तरीक़े सां किथे न किथे मूंखे मौक़ो मिले त मां हिननि ॿारनि जी सही ख़िदमत करे सघां। परवरदिगार महिरबानी कई, मैडम फरार टारपुर ज़िले नाज़िम थी। 2007 में मैडम सां मुलाक़ात थी, उन चयो थी थैलेसीमिया जा ॿार छा आहिनि, बीमारी कहिड़ी आहे। मां काफ़ी यूसीज़ में इलेक्शन जे वर्क में वियुमि त उते माण्हुनि मूंखे अपील कई त मैडम थैलेसीमिया सेंटर असांजा ॿारड़ा नवाब शाह में थैलेसीमिया सेंटर खोले ॾियो। पोइ मैडम खे सॼो मूं वज़ाहत कई, ॿुधायो बीमारी छा आहे। पोइ 2007 में ही इदारो क़ाइमु कयो। ज़िले नाज़िम मैडम फरार टारपुर जी सरपरस्ती में हिकिड़ी डोनर कॉन्फ्रेंस थी ऐं असां वटि उन ज़माने में 80 ॿार हुआ रजिस्टर्ड। को वसीलो न हो, असां वटि गवर्नमेंट जा फंड कुझु कोन हो। मैडम ज़िले नाज़िम जी हैसियत में असांखे 5 लख रुपया ग्रांट ॾिनी ऐं पंहिंजे ऑफिस जो फर्नीचर, कुर्सियूं ही करे ही डिस्पेंसरी हूंदी सोसाइटी जी, उहा मैडम जे दौर में ठही। उन में असांखे चई त भई हिन में पेशेंट जेके डिस्पेंसरी जा आहिनि उहे तमामु घटि आहिनि, तव्हां जेकॾहिं इन खे वञी हलायो त बहितरु थींदो। असां आयासीं हिते, मुख़्तसिर फर्नीचर हो, मुख़्तसिर कमरा ठहियल हुआ, उनखे शुरू कयो। डोनर कॉन्फ्रेंस थी जंहिंमें रईस हाकिम अली ख़ान उन में चेयरमैन हो, HM ख्वाजा ऑडिटोरियम में। अलाह जा लख एहसान, डोनर कॉन्फ्रेंस खां पोइ हिकिड़ो सिलसिलो रहियो। अॼु असां वटि 2300 ॿार रजिस्टर्ड आहिनि मुख़्तलिफ़ सिंध जे ज़िलनि जा। ऐं थैलेसीमिया हिकिड़ी उहा बीमारी आहे जेका मोरोसी आहे, माउ पीउ जे नुत्फ़े में ख़राबी उतां मुंतक़िल थींदी आहे। छोकिरे छोकिरी ॿिन्ही मां थींदी आहे। माउ पीउ ॿिन्ही जे नुत्फ़े में ख़राबी हूंदी आहे, पोइ जेको आहे सो ॿार में मुंतक़िल थींदी आहे। इन्हनि ॿार जेके आहिनि उहे रत जा जेके ॻाढ़ा जुज़ आहिनि इहे जल्दी टुटी वेंदा आहिनि। उन जेका ज़िंदगी आहे ॻाढ़े जुज़ जी उहा 120 ॾींहं हूंदी आहे, पर उहा हिननि ॿारनि में उहा चंद ॾींहं हूंदी आहे। उन करे ॻाढ़ा जुज़ इंसान जे सिहत लाइ ऑक्सीजन खणंदा आहिनि। जीअं त उहे जल्दी टुटी वेंदा आहिनि त इन्हनि खे वरी ॿिए खून जी ज़रूरत पवंदी आहे, ॿिए रत जी ज़रूरत पवंदी आहे, त इन खे हर वक़्तु खून जी ज़रूरत पवंदी आहे। त हिन टाइम छा था सम्झो इहे जेके ॿार आहिनि केतिरी एज ताईं ज़िंदा रही सघनि था? हिन बीमारीअ खे जेकॾहिं पाण हीमोग्लोबिन बरक़रार रखूं, माना ताज़ो रत मिले ऐं उहे जेके रत ॾियण जे करे जेके जिस्म में फौलाद जमा थिए थो, उहो जेकॾहिं दवा खाए ॿार टाइम ते त ही ॿारड़ा 40-50 साल 60 साल ताईं वञी सघनि था। हिननि खे वरी जेको हिननि जी हयाती घटाईंदी आहे उहा इहे ॿारड़ा दवाऊं न खाईंदा आहिनि या खून जो जेको मुंतक़िली थींदी आहे। कंहिं माण्हू उन्हनि खे रत ॾिनो, उन जी रत में हेपेटाइटिस B, C हुई, HIV हुई, मलेरिया हुई, उनखे पाण खे पतो न आहे, उहो रत हिन ॿार में मुंतक़िल थी वियो त हाणे उहो ॿी बीमारी ॿार खे वठी वेंदी। HIV, हेपेटाइटिस B, C जा बीमारी ख़ुदि त उनखे उहा बीमारी न मारींदी, वरी BC जा मसइला थींदा।
इन्हनि में इहो ई सबबु हूंदो आहे जल्दी जेको आहे सो मौत जो कारण इन्हनि ॿारनि में त खून जो सही जेको आहे सो मुंतक़िली। इन करे दुनिया में WHO वारनि हिकिड़ो प्रोग्राम शुरू कयो आहे पूरी दुनिया में सेफ ब्लड ट्रांसफर। जीअं तव्हां हीअं ॾिसो पिया यंग छोकिरा बीठा आहिनि असां वटि हींअर वॉलंटरली सेंटर ते आया आहिनि ब्लड डोनेशन करणु, पर इहो रत तव्हां हींअर हिन खां वठी केतिरो बि जवान हुजे सिहतमंद हुजे पर इहो रत हींअर असां इन ॿार खे न ॾींदासीं। असां इन जेको डोनर आहे इन जूं टेस्टूं कराईंदासीं, टेस्टूं कराए कंफर्म कंदासूं त हीअ ख़ुदि बीमार त न आहे, डिज़ीज़ त न आहे, हेपेटाइटिस B, C, मलेरिया, HIV, पोइ ॾिसंदासूं इहा हिन बीमारी न आहे, पोइ इहो ॿार खून मुंतक़िल थींदो। इहा वॾी हिकिड़ी बदकिस्मती असांजी वरी आहे त सिंध में 5% ताईं हेपेटाइटिस B, C आहे। HIV जा केस रिपोर्ट पिया थियनि, मलेरिया असां वटि तमामु घणी आहे। पोइ वरी पाण खे हिकु दफ़ो वञिणो पवंदो त असां इन्हनि खे हेल्थ डिपार्टमेंट खे अवेयरनेस करणी पवंदी, प्रोग्राम करणा पवंदा। हेपेटाइटिस B, C छो थी असांजे माण्हूअ में HIV छो थी, त सिंध गवर्नमेंट हिकिड़ा प्रोग्राम हलाए पई, प्रिवेंशन प्रोग्राम ऐं ट्रीटमेंट प्रोग्राम उहे हलाए पई। छाकाणि त आबादी वॾी आहे, वसीला घणा आहिनि, गवर्नमेंट फोकस करे पई, पर गवर्नमेंट खे अञा वधीक तवजो ॾियणु खपे त इन खे एहतियात छा आहे, हेपेटाइटिस B, C जो, HIV जो एहतियात छा आहे, उन एहतियात ते प्रिवेंशन ते वधीक कमु करणु खपे गवर्नमेंट। जेके 2300 असां वटि जेके हिन इदारे में जेके आहिनि मरीज़ दाख़िल त सिर्फ़ु शहीद बेनज़ीराबाद ज़िले जा आहिनि या आसपास जे ॿियनि ज़िलनि जा बि आहिनि? साईं 10 ज़िलनि जा ॿार आहिनि। असां हिकिड़ो त दोस्तनि जे तावन सां असांजे टीम जे हिसाब सां असां सर्विस ॾियूं था, तंहिंजे करे माण्हू हिन इदारे खे चए थो मां हिते वञी रत हणायां। ॿियो सिंध में असांजो कराची जेको गादी जो शहर आहे उन खां पोइ थैलेसीमा सेंटर तमामु घटि आहिनि, जे आहिनि त उहा सर्विस नथा ॾियनि जेका असां वटि मिले पई। बदीन में आहे पर मरीज़ उन्हनि वटि घटि आहिनि, तमामु घटि नंबर आहे। उन्हनि वटि रोज़ु 8-10 ॿारनि खे रत लॻे थो, असां वटि रोज़ु 100 ॿारनि खे लॻे थो। ॿियनि ज़िलनि जा ॿार असां वटि तमामु घणा था अचनि, असां ॿियनि ज़िलनि जा ॿार रजिस्टर करियूं था, उहो नथा कनि, ऐं रजिस्ट्रेशन बंदि करे छॾी आहे। असां चऊं था त मिसाल सांगड़ जो माण्हू, नुशहर जो माण्हू काॾे वेंदो, उनखे ॿियो सेंटर न आहे। असांजे जेको भरिसां जेके असांजा हमसाया डिस्ट्रिक्ट आहिनि, बॉर्डर डिस्ट्रिक्ट आहे, मटियारी आहे, ख़ैरपुर आहे, नौशहरा फिरोज, सांगड़, त उहे बि असांजे लाइ हक़दार आहिनि असां ते, छो त उन वटि सेंटर न आहे, त उन्हनि खे बि सर्विस ॾियूं पिया असां सभु गॾिजी। ब्लड जमा करणु, गॾु करण में या कैंप हणण में थोरी ॾुखियाई थिए थी, त पोइ उन जे लाइ को असांजे साञावंद जेके नौजवान बि आहिनि, जेके साञावंद बि आहिनि, उन्हनि लाइ को ख़ासि मैसेज तव्हांजो? असुल में माण्हू डिॼे थो रत ॾियण खां। रत ॾियणु हिकिड़ी वॾी इबादत आहे ऐं उन सां कुझु नथो थिए। यकीन आहे हिकिड़ो को माण्हू शइ ॾिए थो त हेल्थ अथॉरिटीज़ जा, WHO जा प्रोटोकॉल्स आहिनि। को माण्हू रत ॾिए थो त उनजो ब्लड प्रेशर चेक करियो, उनजो हीमोग्लोबिन चेक करियो, उनजी को मौजूदा हालत में बीमार त न आहे, हाणे उनखां त रत कोन वठिबो। जेकॾहिं उहो माण्हू असांखे पैगाम था ॾियूं त रत ॾियणु इबादत आहे, रत ॾियण सां ॿिए खे ज़िंदगी मिले थी। अहिड़ो सवाबु ॿी के जाइ ते न आहे, न पैसे ॾियण में आहे, न कंहिं ॿी इबादत में आहे। त डपु न करे रत ॾिए। ऐं उन सां गॾु छा थो थिए, जो कुदरत जो निज़ाम आहे, वरी 3 महीननि में पंहिंजो रत नओं ठही वेंदो। तंहिंजे करे इहा हिकिड़ी जेका असांखे आहे त रत ॾियण सां माण्हू बीमार थो थिए, कमज़ोर थो थिए, हयाती खे ख़तरो थी थो वञे, त इहो मसइलो न आहे। मसइलो इहो आहे त कहिड़े कार्य ख़ैर सां ॾियो था ऐं मेडिकली माण्हू फिट आहे त हिते अची रत ॾिए। दुनिया जे सभिनी मुल्कनि में वॉलंटरली डोनर्स हूंदा आहिनि, उहे अची हिते रत ॾेई हलिया वेंदा आहिनि। असां असांजो मुल्क तव्हांखे ख़बर आहे त लिटरेसी रेट जेको आहे असांजो औरतुनि जो ऐं मर्दनि जो, हाणे ॿियनि मुल्कनि में त 99%, 99.8%, माना 100%। असां वटि लिटरेसी रेट घटि आहे। ऐं असां वटि मां पंहिंजे हिसाब सां इहो चवंदुसि
त असांजे हेल्थ अथॉरिटीज़ या असांजे माण्हू इन रत ब्लड डोनेशन ते कमु घटि कयो। वॾी महिरबानी डॉक्टर साहब। नाज़रीन, तव्हां डॉक्टर साहब जा वीचार ॿुधा। हुननि चयो ही इदारो 2007 मैडम फरियाल टालपुर उन पंहिंजी ख़ासि हिदायतुनि ते ही इदारो जोड़ायो जेको उन टाइम ते त 80 ॿारड़ा हुया, पर हिन वक़्तु 2300 जेके ॿारड़ा आहिनि उहे दाख़िला आहिनि ऐं उन्हनि जे खाधे पीते जो बंदोबस्तु कयो वेंदो आहे, उन्हनि जी दवाउनि जो बंदोबस्तु कयो वेंदो आहे ऐं प्लस उन्हनि जो जेको रत लॻाइण वारो सिस्टम आहे उहो बि कयो वेंदो आहे। हिन सेंटर में न सिर्फ़ु शहीद बेनज़ीर आबाद पर आसपास जा जेके ज़िला आहिनि जीअं खैरपुरा, सांगड़ा, नौशहरा, मटियारिया, उन ज़िलनि जा बि ॿार जेके आहिनि हिते दाख़िल आहिनि। नाज़रीन, ॾींदा इजाज़त, वरी कंहिं ॿिए प्रोग्राम में मिलंदासीं। अल्लाह वाहे।